बलोचिस्तान के ज़िले पंजगोर ऐं डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन दहशतगर्द माची विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस डेरा इस्माइल खान में गुझे इतला ते कामयाब ऑपरेशन कयो। फायरिंग जी डेवट में 8 दहशतगर्द माची विया। पंजगोर में ऑपरेशन दौरान फायरिंग जी डेवट में 2 दहशतगर्द माची विया। माची वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं धमाकेदार मादू हथ कयो वियो। माची वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ऐं शहरनि ख़िलाफ़ कार्रवाइन में मुलविस हुआ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 3 ॾींहनि जे दौरे लाइ सऊदी अरब पहुची वियो। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ बि वज़ीर आज़म सां गॾु रवानी। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। रिकॉर्डिंग ते सऊदी अरब तरफ़ां $1 अरब जी सीड़पकारी जो इम्कान। ॿिन्ही मुल्कनि में मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स ते ॻाल्हियूं थींदियूं। शहबाज शरीफ मोहम्मद बिन सलमान खे पाकिस्तान जे दौरे जी दावत बि ॾींदो। परॾेही खाते जी तर्जुमान चयो त भारतीय बचाव वारे वज़ीर राजनाथ पाकिस्तानी शहरनि जे क़त्ल जो एतिराफ़ कयो। भारत जो वधीक शहरनि खे निशानो बणाइण जी दावा वाज़ह तौर ते ॾोह जो एतिराफ़ ई आहे। आलमी बिरादरी खे गैर क़ानूनी क़दमनि ते भारत खां पुछाणो करणु घुर्जे। असांजे अमन जी ख़्वाहिश खे कमज़ोर न सम्झो वञे। पाकिस्तान जा दुश्मन मुल्क जे अमन खे नुक़सान पहुचाइण चाहिनि था। मुल्क दुश्मननि खे वधंदड़ मईशत सुठी नथी लॻे। चीनी शहरनि जी सिक्योरिटी जे हवाले सां वज़ीर आज़म पाण निगरानी करे रहियो आहे। सुद समाह वारो वफ़ाक़ी वज़ीर अता प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त बशाम में चीनी इंजीनियरनि ते हमले खां पोइ वज़ीर आज़म कुझु ऑफिसरनि ख़िलाफ़ ज़ाब्ते जी कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। हुकूमत मसइलनि जे हल लाइ पुरअज़म आहे। आलमी मीडिया में पाकिस्तान जे मईशत बाबति सुठियूं ख़बरूं अची रहियूं आहिनि। PTI पारां सेनेट में बैरिस्टर अली ज़फ़र अपोज़िशन लीडर नामज़द बैरिस्टर गोहर ख़ान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इलेक्शन कमीशन पंहिंजी ज़िम्मेवारी निभाइण में नाकाम थी चुकी आहे। अॼु अल कादर ट्रस्ट केस में अहम घबराई थी आहे। प्रोसिक्यूशन जे केस में दम न रहियो आहे। बुशरा बीबी जूं टेस्टूं शौकत खान मां करायूं वञनि। सिंध में अमन अमान जी सूरत हाल बाबति सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जी सदात हेठि इजलास। घरू सेक्रेटरी IG सिंध ऐं IG जेल DIG लाड़काणो घोटकी शिकारपुर ऐं 2 ज़िलनि जा SSP शरीक। सूबे में अमन अमान जी सूरत हाल ते कीअं ज़ाब्तो आंदो वञे पोर्क वीचार। अमन अमान जी सूरत हाल बाबति अहम फ़ैसिला कया वेंदा। प्रिया असांजी न्याणी आहे। रुगो प्रिया कुमारी न पर ॿिया ॿार बि अगवा थियल आहिनि। रुगो प्रिया वारे मामले ते हाइप छो आहे? असीं पाण बि प्रिया जे ख़ानदान वटि वियासीं। इन क़िस्म जे मसइलनि में मां मददगार हूंदो आहियां। PP अॻवान सैयद खुर्शीद अहमद शाह सखर में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयाईं नवाज़ शरीफ सां जेको थियो घर जो मामिलो आहे। पार्लियामेंट में चोर थींदो आहे त उहे इंजॉय कंदा आहिनि। जलसनि जुलूसनि सां हुकूमतूं न आहिनि वेंदियूं। आइन ऐं कानून तहत अपोज़िशन पार्लियामेंट में किरदारु अदा करे त हुकूमत लाइ परेशानियूं पैदा करे सघे थी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद शाह चयो आहे त K4 सां जोड़ियल मनसूबा जल्द मुकमल कया वञनि। वधीक देर जी गुंजाइश नाहे। हू मनसूबे जे फंड्स जारी करण लाइ वफ़ाक़ी सरकार सां ॻाल्हाईंदो। K4 मनसूबे बाबति इजलास जी सदात कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद शाह चयो त चइनि मनसूबनि में तमामु घणी देर थी चुकी आहे। हू जल्द PC1 जी मंज़ूरी हासिल करण लाइ वफ़ाक़ सां ॻाल्हाईंदो। सूबाई वज़ीर शहजीना मेमन पारां वाधू भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। प्रोविडेंशियल ट्रांसपोर्ट अथॉरिटी सिंध जे अफ़सरनि जूं ईद जूं मोकलूं बि रद्द। शहजीन मेमन हिदायत कई आहे त वाधू भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ शिकायतुनि ते लाॻापियल अख़्तियारूं मुकमल कार्रवाई कनि। मुसाफ़िरनि खे परेशान कंदड़ ट्रांसपोर्टरनि खे माफ़ न कयो वेंदो। सिंध हुकूमत अवाम खे हर क़िस्म जो रिलीफ ॾियण लाइ पुरअज़म आहे। ऐं ॾखण अफ्रीकी अॻूणे रांदीगर गैरी किर्स्टन खे वाइट ऐं जेसन गिलेस्पी खे रेड बॉल जो हेड कोच बणाइण जो फ़ैसिलो। रस्मी कार्रवाई मुकमल थियण खां पोइ बाक़ाइदा ऐलान कयो वेंदो। असिस्टेंट कोच जी ॻोल्हा बि शुरू। PCB इश्तिहार ॾेई छॾियो।